अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तरह डियर कैंडिडेट्स, अॼु पाण जेको क्लास पढ़ंदासीं उहो आहे 9 दर्जे जी सिंधीअ जा लफ़्ज़ ऐं उन्हनि जी माना। जीअं त असां उन्हनि जो पहिरियों हिसो पढ़ी चुका हुआसीं, हाणे पाण अॼु ॿियों हिसो पढ़ंदासीं ऐं ॿियों हिसो में सबक़ु बचत खां असां शुरू कंदासीं। लफ़्ज़ माना ऐं जुमलनि में इस्तेमालु बि नज़र ईंदो हूंदो, पर मां सिर्फ़ु लफ़्ज़ माना पढ़ंदी थी वञा। अगरि तव्हां खे ज़रूरत महसूसु थिए त तव्हां, जीअं मां हमेशह चवंदी आहियां, त पॉइंट आउट करे ऐं उन जा लफ़्ज़ बि नोट करे सघो था। अचूं था पहिरें लफ़्ज़ ते। पहिरियों लफ़्ज़ आहे त वीचार। वीचार माना सोच, ठीकु आहे, सोच वीचार करणु। उन खां पोइ ॿियो जेको लफ़्ज़ आहे ॿियो आहे पाछी। पाछी माना बचत। उन खां पोइ आहे उपत। उपत माना पैदावार, आमदनी। उन खां पोइ आहे दाइरो, हद, लिमिट, ठीकु आहे, दाइरो। उन खां पोइ आहे वसी। वसी मतिलबु कुशादो, वॾो। उन खां पोइ आहे गुण, मतिलबु ख़ूबी, ठीकु आहे, अवगुण जीअं ख़ामी हूंदी आहे। उन खां पोइ आहे बेजा। बेजा माना अजायो। उन खां पोइ आहे ज़ियान माना नुक़सानु, काराइती माना फ़ाइदेमंद, मुख़्तलिफ़ माना जुदा जुदा या अलॻि अलॻि, ख़ुशहाली, आसूदा। उन खां पोइ आहे दर्जो। दर्जो माना रुतबो, आला माना वॾो, करिश्मो मतिलबु जादू, मोजिज़ो। उन खां पोइ आहे खोजना। खोजना माना ॻोल्हा, ठीकु आहे। उन खां पोइ वरी साॻियो ई लफ़्ज़ आहे वसी। वसी, कुशादो, वॾो, फहिलियल, ठीकु आहे। उन खां पोइ वरी आहे अफ़ादियत। अफ़ादियत मतिलबु अहमियत, ठीकु। उन खां पोइ वरी हीअ जेके पाण पढ़ूं पिया, इहे बचत खां पोइ वरी आहे मशीनी दिमाग़ कंप्यूटर, उन जा लफ़्ज़ माना आहिनि। उन खां पोइ आहे अफ़ादियत माना अहमियत। उन खां पोइ आहे कारण। कारण माना सबबु। उन खां पोइ वाहिपो। वाहिपो माना इस्तेमालु, ठीकु आहे। कंप्यूटर जो वाहिपो ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे। उन खां पोइ मथियों जेको आहे लेसन मशीनी दिमाग़ कंप्यूटर खां पोइ आहे इंसानियत। उन जो पहिरियों आहे लफ़्ज़ समय माना वक़्तु, समो, वक़्तु। उन खां पोइ आहे लंगा माना ॾींहं, मलूक मतिलबु सुहिणो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ आहे परोली माना गुज़ारत, सरहो माना ख़ुशि, ऐं छोज, छोज माना प्यार, सुध, ख़बर, ॼाण, अप्सरा ख़ूबसूरत, सुहिणी, हसीन, अप्सरा, ठीकु आहे। विहांउ, शादी, पॼिरणु, तड़पणु, मनशा, मर्ज़ी, अच्छा, वचन, वाइदो। उन खां पोइ आहे रंग रतोल मतिलबु महल जी ख़ासि जाइ, ठीकु आहे, ऐं जी दरी, रंग रतोल। उन खां पोइ आहे त विवेक मतिलबु ज़मीर, ठीकु, भस्म थियणु मतिलबु ख़तमु। उन खां पोइ वरी जेको ही सोरठ राय ॾियाज जा कुझु लफ़्ज़ हुया मिक्सअप में। उन खां पोइ वरी ही नज़म जो भाङो शुरू थिए थो त सारियुनि माना यादि कनि, पिरी माना महबूब, अलाह पाक। जीअं तव्हांखे ख़बर आहे त शाह लतीफ़ भिटाई ऐं जेके बि सूफ़ी शाइर आहिनि, उन्हनि जी शाइरी जी ज़ाहिरी माना हिकिड़ी हूंदी आहे, बातिनी ॿी हूंदी आहे। घणो तणो उन्हनि उहे महबूब, पिरी, अलाह पाक खे चवंदा आहिनि, उन्हनि जी शाइरीअ जी बातिनी काह हूंदी आहे। ला मक़सूद फिलदारीन मतिलबु उन्हीअ लाइ ॿिए जहान पंहिंजे महबूब या अलाह खां सवाइ ॿी मक़सदु आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ आहे इन पर माना अहिड़ीअ तरह, उनाऊं माना उताऊं, चयाऊं, सॻो माना ॾुखियो रस्तो, सगर ॾुखियो रस्तो, सगर ॾुखियो रस्तो, सोठाऊं, ॻोल्हे लधो, रसीला, मुलाक़ात, सूहिन, ॻोल्हनि, वाधायूं, मुबारकूं, मुबारकबाद, मुबारकूं, विसाल, मुलाक़ात, चिता, दिलसां, उजार, साफ़ कर, इल्मु लदनी मतिलबु ॻुझो इल्मु जो गॉड गिफ्टेड हूंदो आहे। उन खां पोइ आहे चोरी जा मतिलबु पढ़जां, ऐं सारियम यादि कयमि, संघार, ठीकु आहे, माइट, लक, रस्ता, पेही, लंघी, ऐं पाओ ॾखण तरफ़ वारो हिसो थर जो, ठीकु आहे। उन खां पोइ आहे पहवार, माइट, पखड़ा, कचा घर, अजड़वार, तबाह, मुका, मोकिलिया,
वेढ़े चा मारूं माण्हू, सदा मतिलबु सदाईं, हमेशा घणा, सांगिन माइटनि, ठीकु आहे, सांगिन पिरनि मारू अड़नि मारू चनि वेढ़े चनि, इहे अहिड़े क़िस्म जा जेके शाह सचल सामी जी शाइरीअ में शाह अब्दुल करीम बुलड़ियारे जे शाइरीअ में इस्तेमालु थियल आहिनि। उनखां पोइ आहे सांग, को कमु या इतफ़ाक़ सां पेश अचणु, ख़ासा मतिलबु अहम, चङा, ठीकु आहे, ख़ाबरू ख़बरूं वठंदड़, सुध ख़बर चार सार संभाल लहंदड़। उनखां पोइ आहे पांधी, पंधु हलंदड़, हेजूं दिलि सां, तेल्हाऊं किनारे, उताऊं चयाऊं, ठीकु आहे, ॾर तरफ़, ॾरेचो माइट पंहिंजो। उनखां पोइ आहे रीअ मतिलबु खां सवा, जेॾो तुंहिंजो नां बाजब ओॾी मङा, ठीकु आहे, जेॾो तुंहिंजो नालो आहे मां तोखां बाजब ओॾी मङा मतिलबु ओॾी थी घुरां, रीअ थूणी रीअ थंभे, तूं छपर तूं छा, मतिलबु थंभे खां सा थूणीअ खां सा तूं ई असांजे मथां छपर ई छा, रीअ मतिलबु खां सवा। उनखां पोइ आहे ॻरियम कयम, वसन आबादी, माया धन दौलत, जीअ ज़िंदगी जिस्म, भरम वसवसो, अहम एतबार भरवसो, गोता टुॿी मढ़ी माना ठिकाणो, मंदरु अंदर में झाती पाइणु। उनखां पोइ आहे सितगर, सितगर मतिलबु मुर्शिद रहनुमा, कोट क़ैद, ओद्या ग़िफ़लत जी निंड, नगारो दुल, इट्स अ म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स, नगारो दुल जेको। उनखां पोइ आहे नरपाण छोटकारो, नाना नाना रूप मतिलबु गुरु नानक जहिड़ो नाना रूप। उनखां पोइ आहे ठठ शान शौक़त, ठठ ठांगर। ऐं उनखां पोइ आहे वलचल फ़िरेब, ॾझा तकलीफ़, उत्तम आला धन साॻियो ई दौलत माया माल मिल्कियत, मोरख गाफ़िल, मोरख मोर न मुंझणा, हेॾां होॾां कनि कजर जिनी अखियुनि में से कीअं पिरी पसंदि, शाह साहब करीम जी पोइट्री आहे। मोरख मतिलबु गाफ़िल। उनखां पोइ आहे मत अकुल, मत खसिजी वञणु, अकुल हले वञणु, साॻियो ई लफ़्ज़ आहे रीअ खां सवाइ, कुतुब तारा वॾा रोशन तारा, अर्श आसमान, जुड़ाव सिंगर, शम्सो कमर सिज ऐं चंड, अरबीअ जा लफ़्ज़ आहिनि शम्सो कमर, शम्स सिज कमर चंड। उनखां पोइ नूरुल आहिनि अखियुनि जा तारा, नित हमेशा, बशर इंसान, ठीकु आहे, सुपर छा आहे सपर, ढाल। इनखां पोइ आहे तर भरियल, कुर्सी ज़मीन। मीर हसन अली ख़ान टालपुर जे आहे उन मां जेको आहे नज़मनि में सबक़ु नज़म छहों ऐं मजमूई तौर ते पंजो ऐं मजमूई तौर ते 5वीं हो मीर अब्दुल हुसैन सांगी। उनजो आहे त अब्र ककर, ठीकु आहे, ए अब्र करम जितना बरस, अब्र चइबो आहे ककर खे, ठीकु आहे, आतिश फिशां ॿरंदड़ जबल, कार तराज़ जंग जो मैदान, तप गरम लर्ज़ ॾकणु, ठीकु आहे, कोहसार जाबलू सिलसिलो। उनखां पोइ आहे यलां बहादुर सिपाही। उनखां पोइ आहे पोस्त खल, इस्तख़वान हॾा, अजल मौत, अजल जो शिकार थी वञणु मतिलबु मौत जो शिकार, कलब दिलि, ठीकु आहे, मर्ग रूह मतिलबु रूह जा पखी, आशान आखेरो, दश्त जंग, ऋण बयाबान, सरकश बाग़ी, लाफूं ॿटाकू हणणु ड्राड़ू हणणु, संदम मूं जहिड़ो, ठीकु आहे, संदम मूं जहिड़ो संदन पंहिंजो, ठीकु आहे। उनखां पोइ आहे अहले नज़र मतिलबु बुज़ुर्ग वॾा, मरगूब राग़िब थियणु पसंदि अचणु, तलब घुर्ज। उनखां पोइ आहे टंड वॾाई हठ, ऐं पोइ आहे टोट टेलारा गुरूर तकबर, टरणु पासो रहणु पासो करणु, टरणु नज़रुनि जे अॻियां टरी वञणु, ठीकु आहे, राज मतिलबु कबीलो ख़ानदान, आशनाई वाक़फ़ियत सुञाणप, पिरत मुहबत प्यार। उनखां पोइ आहे त पलणु परे रहणु, पलणु पंहिंजे दिलि खे पलणु, पाण खे पलणु मतिलबु परे रहणु। ऐं उनखां पोइ आहे ॾंगनि मतिलबु ॾाढनि, ॾरणु पासो करणु, ऐं रोज़े जज़ा क़यामत जो ॾींहुं, हलाक परेशान, हिर्स लालच, सरकशी मग़रूरी, रंज भला ऐं मुसीबत, ठीकु। उनखां पोइ वरी आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो वेसाख मतिलबु हिंदी महीने जो नालो आहे वेसाख, लकूं ऐं झोला, ठीकु आहे, गरम हवाऊं, ॾुखियरो मुश्किल, रोला हेॾां होॾां फिरणु। उनखां पोइ आहे पखा मतिलबु विंझणा, पखा विंझणा जेके गर्मियुनि में मतिलबु जेके
हे खजीअ जे खाॿड़नि मां ठाहिया वेंदा आहिनि। खटोला, खटूं, रीह, साॻियो ई ख़ासि सवा इन खां पोइ आहे आधर सहारे, सुजी माना सम्झी, सुजी सम्झी, सुजी मतिलबु सम्झी, हियां माना दिलि, महर माना रहमत, महर संदा मींहं शाह वसाईं शल मतिलबु झुरियल मुंहिंजी झूपड़ी बिना झल जल काहिल ते कहल कॾहिं कंदे शाल करीम तो कहल रहम महर रहमत, महर संदा मींहं मतिलबु मींहं बि जीअं चवंदा न त रहमत जो हुजे, ज़हमत न अचे, ख़ैर आफ़ियत जो हुजे, त मींहं खे बि महर रहमत, महर माना रहमत। उनखां पोइ आहे संघार, माइट मारूं, फलक आसमान निकितूं, निकितरनि न उहो आहे निखट टाड़नि जो झुरमट या मेड़, अर्श आसमान, कसरत घणाई, वहदत हेकड़ाई, तिखो ई ताणे गौर सां ॾिसे। उनखां पोइ आहे ट्राडूं मतिलबु टपा ॾियणु, जाइदाद मिल्कियत वरसे हिसे, वबाल मुसीबत, ज़ेर पार हेठां गिरवी, ॿिए वटि पैसनि ते रखियल का शइ गिरवी। ऐं उनखां पोइ आहे ऊनो फ़िकिर, ॻणती, परेशानी, ठीकु आहे, जोखी, ॾुखे, जंजाल, परेशानी। उनखां पोइ आहे हाव, दिलि, ऐं वण परे, आजी, आज़ादी, ओज वॾाई, हरिस, लालची, ख़बीस, पलीत, छांगे, वण जूं टारियूं वढणु, छांगण या छांगे मतिलबु वण जूं टारियूं वधणु, छिनो माना छपर, महसूल माना टैक्स या चुंगी जी वसूली, महसूल, ढोढे मानी, ढोढो जंहिंखे चवंदा आहियूं खुमार, नशो, ग़ालिब कंहिं शइ ते कब्ज़ो करणु। ऐं उनखां पोइ आहे चिंता, ॻणती, चूचड़ी, बाहि, चिणग, भणकार, हवा जा सूसाट, ऐं बशर इंसान, तंगदस्ती, पैसनि जी तंगी, मुफ़लिसी, गुरबत, मिलत, क़ौम, महंदार, अॻवान, रहबर, रहनुमा, महंदार, ठीकु आहे। ऐं अदावत मां निकितल आहे अदु, ठीकु आहे, अदब दुश्मन, अदावत दुश्मनी, अदब दुश्मन, बख़्त, नसीब, बेदार, सुजाग, तुफ़ैल, ज़रिए। उनखां पोइ आहे दम माना घड़ी पल, ख़ाक, मिटी, ख़ाकान, बादशाह, ख़ानगाहियूं, महिलातूं, दरवेशनि जे रहण जूं जायूं, हमसलाहियूं माना कचहरियूं, सॻा सगर माना अज़ीज़ दोस्त, सबूहियूं माना शराब जी दंगी, ठीकु आहे। उनखां पोइ आहे जमियत, ताक़त वारी जमात, जमाल, हुस्न, बिरह, इश्क, मोहबत। उनखां पोइ आहे मांझांदी, थोरी देरि, माग, हंधि, वरण, वापसि थियणु, कोह, छो, ठीकु आहे। उनखां पोइ आहे ॻट ॻरायूं माना ग़ुलामीअ जा तोक, भाकुर। उनखां पोइ आहे पिनारा, वासत, साहिबियूं, हुकूमतूं, सलाहियतूं, ॻाल्हियूं। ऐं अलमदार, झंडो खणी हलंदड़, कंहिं अॻे ज़माने में जंगुनि ते बि जेके अलमदार हूंदा हुआ, चवंदा हुआ न फलाणी जंग में अलमदार केरु हो या अलम कंहिंजे हवाले कयो हो, त मतिलबु झंडो खणी हलंदड़ जेको झंडो जंहिंजे हवाले कयो वेंदो आहे, सिपह सालार या अलमदार। उनखां पोइ आहे सालार, अॻवान, सेम अची वई, अॻवान, रहनुमा, मखदूम जंहिंजी ख़िदमत कई वञे, ख़ादिम ख़िदमत करण वारो, मखदूम जंहिंजी ख़िदमत कई वञे, ठीकु आहे। तलब जंहिंजी ज़रूरत हुजे, तालिब जंहिंखे ज़रूरत हुजे, ठीकु आहे। हिते कोन्हे मां ईअं ॿुधायां थी। उल्फत, मोहबत, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ आहे कुल्फत, वरी नफ़रत, वासी, रहंदड़, गोया, ॼणु, बेखार, ऐं बेखार माना बिना, खार माना कंडो, बेखार माना बिना कंडे वारो। इहे हाफ़िज़ मोहम्मद अहसन जे हुन मां हुया, जेको आहे नज़म जा ॾुखिया लफ़्ज़ हुया। उनखां पोइ आख़िरी आहे मखदूम मोहम्मद ज़मान, तालिबुल मौला, इन जो इलाही मशहूरु आहे शाइरी, जेको अजब आहे ज़माने जा उहे इतवार मटिजी विया, वॾा सरदार मटिजी विया, वॾा भोतार मटिजी विया। इतवार, तौर तरीक़ा, भोतार, वॾेरा, तहज़ीब, उथण वेहण, ज़रदार, दौलतमंद, कच, कूड़, ठीकु आहे, वेर, ठीकु आहे, सचा, विंझार, पारखू, ॼाणू, माण्हू, वर, मुड़ुसु, घोटु, मणियनि, हीरनि। हीअ हुया क्लास 9 जी जेके ॾुखिया लफ़्ज़ हुया। पहिरें उनजो हिसो ॿियो, पहिरें हिसे में कुझु असां सबक़, जीअं त सिंधी जेका आहे 2 हिसनि ते मुश्तमिल आहे, नसर ऐं नज़म। पहिरें हिसे में पाण 15 सबक़नि जो लफ़्ज़ माना कढियासीं, 16 सबक़ पाण बचत खां शुरू कयासीं, ऐं हीअ 5 उन जा सबक़, ऐं तक़रीबन कोई आहिनि 10-12 खनि नज़म जा। उन जा हीअ ॾुखिया लफ़्ज़ जेके हुया उहे तव्हांजे अॼु हिन क्लास में पेश कया विया आहिनि। इंशा अल्लाह ताला जल्दी वरी ॿियनि क्लासिस सां तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। ऐं जीअं त
तव्हांखे ख़बर आहे त समाज सोशल स्टडी बि कंप्लीट थी चुकी आहे 8 ताईं 9 दर्जे जी। अगरि टाइम बचे थो त शुरू थियण जी कोशिशि कंदासीं। समाजी साइंस बि 8 ताईं अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट थी वई आहे। 9th जे लाइ सोचूं पिया। ठीकु आहे, इस्लामियात मैट्रिक क्लास ताईं कंप्लीट आहे, सिंधी 9th क्लास जी कंप्लीट आहे। हाणे असांजी जेको मेन फोकस आहे उहो इंग्लिश ते आहे ऐं मैथामेटिक्स ते आहे। सो इनशा अल्लाह ताला मैथामेटिक्स ऐं इंग्लिश जी ग्रामर त कंप्लीट थी चुकी आहे। सिनोनिम एंटोनिम जा क्लास सर शफ़ीक़ुर रहमान हलाइनि पिया। उन जा वर्ड मीनिंग ऐं सिनोनिम एंटोनिम वधि खां वधि कोशिशि कंदासीं त तव्हां ताईं पहुचाए सघूं टेस्ट खां पहिरीं पहिरीं। पंहिंजो ख़्यालु रहिजो। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहिजो। चैनल खे सब्सक्राइब कजो। क्लास कीअं लॻो पंहिंजी क़ीमती राय ऐं कमेंट्स ज़रूरु कंदा। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।